आहे मूं कयो डटन कूड़न ते लॻी एतबार आहे मूं कयो कातिलनि जे किरत जी कल मूंखे कान पई हटीर हर कुझु लुटाए यार आहे मूं कयो फरमाश कंदड़ आहे मोरो खां जनाब इमाम बख़्शुल्लाह शारी ऐं नानो अलाह ॾिनो भंड अलड़ खान भट्टी नज़र मोहन सरदारी आरब खान चांदो सलीम खान भट्टी वफ़ा जी ज़मानो न कैसा प्यार कजो अथ जे वफ़ा जी ज़मानो न कैसा प्यार कजो आहिन मतलब जा सोना आहिन मतलब जा सोना सोचे यार कजो अथो बेवफा जी ज़मानो न कैसा प्यार कजो अथो बेवफा जी ज़मानो न कैसा प्यार कजो सादे कलाम ला फरमाश आहे एक बात था जनाब जालिब खान सोचो खादिम हुसैन हुस्न वारन जे अॻियां काज़ी जे कलाम ला फरमाश कंदड़ आहे ॾाढो फतेह खान सरदारी हुस्न वारनि जे अॻियां कई मज़मेर झुकिया मिठियुनि ॻाल्हियुनि ते कॾहिं एतबार कजो मिठियुनि ॻाल्हियुनि ते कॾहिं एतबार कजो आहिनि मतलब जा सोना सोच यार कजो अथो बेवफा ज़मानो न कैसा प्यार कजो काज़ी जे कलाम ला फरमाश कंदड़ आहिनि ॻोठ आलम खान ज़रदारी खां सैद खान ज़रदारी ऐं हाकिम अली ज़रदारी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे दिलड़ी फुरे यार विधो मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे दिलड़ी फुरे यार विधो कॾहिं मोहबत जो पको कंहिंसां न इक़रार कजो कॾहिं मोहबत जो पको कंहिंसां न इक़रार कजो आहिनि मतलब जा सोना सोचे यार कजो अथो बेवफा ज़मानो न कैसा प्यार कजो अथो बेवफा ज़मानो न कैसा प्यार कजो शरीफ चौन के मता को नाराज थिए शरीफ चौन के मता को नाराज थिए सोच समझी मुझी ॻाल्हि ते वीचार कजो सोच समझी मुझी ॻाल्हि ते वीचार कजो आहिनि मतलब जा सोना सोच यार कजो अथो बेवफा ज़मानो न कैसा प्यार कजो अथो बेवफा ज़मानो न कैसा प्यार